हाँ 2022 अचियो 2022 अचियो। हैप्पी न्यू ईयर उस्ताद। इहो वरी छा आहे हैप्पी गियर? इहो हैप्पी गियर माने नव साल जी मुबारकूं हुजनी माना हाणे पोइ रात बींदो ना उन जो मां तोखे तोहफ़ो ॾियां थो। पोइ ईअं सिधी ॻाल्हि कर त केक वांदो आहे वरी हैप्पी गियर फिलण टीर मटी इहो छा आहे वरी? ओ केक न मिठाई आंदी आहे तुंहिंजे लाइ माने गिफ्ट 2022 जी माने नए साल जी ओ ॾिस लिखियल थी। हाँ पोइ सही आहे को मसलो ई न आहे। हाँ ऐसे कैसे उस्ताद मुबारक त ॾे न। हाँ का ॻाल्हि ई न आहे। हाँ खैर मुबारक तोखे बि खैर को मसलो ई न आहे। हाँ इन में त कढो। हाँ अरे बि ॻाल्हि त सही झट उस्ताद चङो जो बाबा 2021 बेज़ार कयो 22 अची वियो ठीकु आहे हथ त कढो। तोखे ॾींदुमि तुंहिंजे लाइ गिफ्ट आहे वज़न बि खोड़ त 3 किलो वज़न न वे तूं ॻाल्हाइण त ॾे न यार। हा इहो तोखे मुबारक हुजे 21 हाणे वियो हाणे 2022 हाणे हैप्पी न्यू ईयर आहे। हर को पंहिंजे दोस्तनि खे अज़ीज़नि दोस्तनि खे क़रीबनि खे न मिट माइटनि खे तो जहिड़े हुन खाऊ खे बि मुबारकूं ॾींदा। मां बि तोॾे खणी आयुमि यार आहीं भई यार आहीं। हाँ को मसलो ई न आहे 21 में बेज़ार थी आहे चङो जो 22 आंदी को मसलो ई न आहे। 22 अची वियो त तोॾे मां गिफ्ट खणी आयुमि न त ॾियां तोखे मां। चङो जो आयो। हे वठू को मसलो ई न आहे। खोल खोल उस्ताद आराम सां कॾहिं का गिफ्ट न मिली थी आहे। 50 रुपए कवर फाड़े छॾे। हाँ केक हूंदो मूंखे लॻे ईअं थो। अरे खोलींदे त ख़बर पवंदे न। तू असांजी बेइज्जती करण थो चाहे छा आहे? उस्ताद बेइज्जती न आहे हे खुदा जो कसम आउची जाते मिठाई जो दुकान हो न राबर चौक ते उहो ड्राइव आहे उहो मां तुंहिंजे लाइ वठण वई रसगोला मिठाई पर न मिली छो जो करे उहो दुकान ड्राइव आहे मिठाई वारो हाणे उन जी जाइ ते सिरां पयूं उहो दुकान हुयो ई न। पुछरा खणी आए मारे तोखे ख़बर न आहे 2021 में इहा ड्राडू हले थी या करप्शन हले थी असांजा घर ठही विया दुकान ठही विया जाथो काथे सॼो शहर ठही वियो आहे तुझे का वरी गिफ्ट आनियूं उन जी जाइ ते त इहो पियो रसगोले जी जाइ ते। ॿिया सभु ट्रेन आहे पर इहो मिठाई वारो न ट्रे आहे। मां त खावां रसगोला यार वॾी तबाही अची वई आहे सॼो शहर ठही वियो आहे। हाँ पोइ तोखे छॾी न हिकिड़े रसगोले वारनि जो दुकान जेको तोखे ऑर्डर ते ॾींदो हुयो। जायूं बि ठहियूं आहिनि वॾियूं ॾाढी जायूं ठहियूं आहिनि दुकान बस उस्ताद अल्लाह ख़ैर करे अल्लाह करे 2022 पोइ सिर काढ़े कया मां पंहिंजे मथे में हणां या तुंहिंजे में हणां? उस्ताद पोइ मूंॾे ॾो न ॾींदा तोखे मां गिफ्ट ॾिनीमांइ साईं। तुंहिंजी गिफ्ट क़बूल आहे का ॻाल्हि ई न आहे पर सिर खई वञो ओॾे महिरबानी कयूं ओॾे वञी रखजांइ। हाँ हाँ ठीकु आहे।